नमस्ते, मां छाया मेघानी सभिनी जो सिंधी टेलीविजन ते स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठूं। अॼु मां तव्हांखे बेदनि जा रोल ठाहिण सेखारींदीमांव। बेदा रोल ठाहिण जे लाइ पहिरियों त असां मसालो ठाहींदासीं। पटाटो खणंदासीं, पटाटे खे असां चिथे रखियो आहे, बाफ़े करे ऐं चिथे रखियो उहो असां हिन में विझंदासीं। हाणे असां हिन में लूणु विझंदासीं। लूणु तव्हां स्वाद अनुसार विझी सघो था। ॻाढ़ो मिर्च विझंदासीं। सुका धाणा विझंदासीं। अंबचूर विझंदासीं। साओ मिर्च विझंदासीं। हाणे असां हिन में सावा धाणा विझंदासीं। अरारोट विझंदासीं, 1 चमचो, ऐं हिन सभिनी खे मिक्स कंदासीं। हिन खे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं सभु मसाला बराबर मिक्स थी वञनि। मसालो चङी तरह मिक्स थी वियो। हिन खे असां हाणे ठाहींदासीं। पहिरियों त तेल हणंदासीं हथ ते थोरो। हिन खे विच मां ईअं गोल कंदासीं। हिन में बेदो विझंदासीं विच में, ऐं हिन खे चारों तरफ़ बंदि करे छॾंदासीं पटाटे मसाले सां। ॾिसो अहिड़े नमूने असां चारों तरफ़ बंदि करे छॾियोसीं। बेदो बिल्कुलु ॾिसण न अचे, चारों तरफ़ पटाटे जो मसालो हुजे। हिन खे असां हाणे सूजीअ में घुमाईंदासीं पटाटे खे। अहिड़े नमूने असां ॿिया बि ठाहींदासीं बेदा रोल। हाणे हिन खे असां तरंदासीं। ॾिसो अहिड़े नमूने जो गुलाबी कलर थी वञे पोइ असां हिन खे कढी छॾंदासीं। चङी तरह तेल कढी छॾंदासीं। तयार आहे बेदनि जो रोल। हिन खे तव्हां साई चटणीअ सां या सॉस सां बि खाई था सघो पिया।